साइट जे सनती ज़ोन में वाक़े अवामी टेक्सटाइल मिल जे मज़दूरनि पारां पगारनि में वाध, 8 कलाक ड्यूटी, सोशल कार्ड समेत मिल अंदर ठेकेदारी निज़ाम खिलाफ़ मिल जे मेन गेट आॾो अॼु 7 ॾींहं बि मज़दूरनि पारां एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ मज़दूरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 5 ॾींहं थी विया आहिनि। हीअ की वीचारा हिन जा गेट बि बंदि लॻा पिया आहिनि। हिननि जो खाइण पीअण हुननि बंदि करे छॾियो आहे ऐं हींअर ताईं हिते जी का बि इंतिज़ामिया जेको आहे सो जेकी हिते जा असांजा नुमाइंदा आहिनि MPAs MNAs उन्हनि जो को माण्हू कोन आयो। हिननि जो पाणी बंदि आहे। हिननि जा जाइज़ मुतालबा आहिनि। कोई चंदो भतो कोन पिया घुरनि। हिननि जा जाइज़ मुतालबा आहिनि। असां हीअ जेको ॾिसूं पिया हक़ लाइ आवाज़ उथारियो थी। जेकी पघार जी हुननि जी घुर्द कई थी गवर्नमेंट जे हिसाब सां जेकी पघार आहे उहा ॾी वञे। जेकी असांजी सैलरी 8 कलाक जी 16,000 गवर्नमेंट जे हिसाब सां 25,000 हुई। उनजे लाइ असां हुननि खे 4-5 ॾींहं अॻे ॿुधायो वियो थी त भाई हीअ असांखे थोरी तकलीफ़ आहे। गवर्नमेंट जी हेॾी महांगाई थी वई आहे, 200 रुपया पेट्रोल थी वियो आहे, त उन लाइ असां अपील कई थी मसइलनि सां हल थी वञे। जे कंहिंजी नौकिरी 10 साल आहे, कंहिंजी 8 साल आहे, त सोशल सिक्योरिटी जो जेको कानून आहे उहो मज़दूरनि खे किथां बि बेदख़ल करण जी इजाज़त मालिक खे नथो ॾे। छो जो मुल्क जी जेकी क़ौमी पैदावार हूंदी आहे उन में सभ खां वॾो दर्जो, सभ खां वॾो हिसो हिन मज़दूरनि जो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त फैक्ट्री इंतिज़ामिया मज़दूरनि जा मुतालबा पूरा करे त जीअं हू महांगाईअ जे हिन दौर में पंहिंजनि बचनि जो पेट पाले सघनि। कैमरामैन रफ़ीक कोलाचे सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी।